हाणे अॻिते वधिया। अरे भाई सखा संगाती, अब बताओ आ गई शरीर में फूलों से नमी की बची कोई कमी। ग्वाल वाल चवन था कन्हैया कपड़ा बढ़िया मिलिया, गुल बढ़िया चढ़िया, अगर थोड़ो सो छा, अरे थोड़ो सो चंदन लगी वञा तो चकाचक थी वञो। भगवान चई ओ ॾिसो चंदन खड़ी वञे थी उहा सुंदरी। भगवान पोयों आवाज़ ॾिनो, टिन जगह ते उनखे कुब हुयो, टे कूबड़ निकतल हा, सजी मथुरा उनजी मजाक उड़ाईंदी। श्री कृष्ण पोयों चवन था सुंदरी, ओ सुंदरी, ध्यान न ॾिनी, मूंखे केरु सुंदरी चवंदो? अरे हम तुम्ही से कह रहे हैं सुंदरी। पोइ ते मुड़ी ॾिठई श्री कृष्ण, उते पत्थर जी मूर्ति बणिजी वई। भगवान मुस्काए साम्हूं चवन था तो साईं था ॻाल्हायूं। उनजो नालो कुब्जा चवंदा, पर त्रिवक्रा नालो हो उनजो, सरंधरी चवंदा उनखे। कुब अची वियो त कुब्जा नालो पइजी वियो, टे वकड़ थी विया, त्रिवक्रा थी वई। असली नालो उन्हनि जो सरंधरी। चवनि था देवी तोखे ई त आवाज़ ॾियूं, चए थी सॼी मथुरा त मजाक कंदी आहे, तव्हां बि मजाक था कयो? चवनि था न न, मां जेको चयो आहे उहो ई सच आहे, तूं सुंदरी आहे, ॾिसजा। गदगद थी वई, मां कहिड़ी सेवा कयां? अरे भाई असांजे ग्वाल बालनि खे तूं चंदन लॻाईंदीअ? चवण लॻी प्रभु हिन खां वधीक पात्र कहिड़ो मिलंदो? मां तव्हांखे चंदन लॻायां, तव्हांजे भैया खे लॻायां, ग्वाल बालनि खे लॻायां, मुंहिंजो जीवन धन्य थी वञे, मूंखे आज्ञा जो मां पंहिंजे हथ सां लॻायां। भगवान चवनि था शबस्य शीघ्रम। भगवान कृष्ण खे पीलो चंदन लॻायो, दाऊदीअ खे लाल चंदन, सभी सखाउनि खे उन्हनि चंदन लॻायो, भाव विभोर थी विया। ऐं श्रीदामा अची करे चवण लॻो कन्हैया इसने बड़ी सेवा करी, तने कुछ प्रसाद तो इसको दे दो, हाँ कुछ भलो कर भाई इन जो। ये बात इधर आओ। भगवान सॾु कयो, सरंधरी साम्हूं आई, उनजे पेरनि जे मथां भगवान पंहिंजो चरण कमल रखियो। हा हा, कमर टेड़ी हुई, कमर ते भगवान हिकिड़ो हथ रखियो। दाऊ जी चयो कन्हैया का कर रहे हो है? मनसुखा चवण लॻो मथुरा है, वृंदावन नहीं है। भगवान खिलण लगा, घबराओ मत। श्रीदामा डुकंदो डुकंदो आयो, बीच बाजार में का है रहियो है? भैया प्रसाद दे रहे हैं, प्रसाद। चरण पेर जे मथों, कमर ते हिकिड़ो हथ रखी करे ॿ आङुरियूं हीअं खईं, और ठुडीअ ते भगवान ठक हल्की सी चोट कई, हिकदम टई कुब्ज गायब थी विया। उहा अप्सरा देवी सुर्ग वांगुर सुंदर अप्सरा थी करे छैल छबीली थी छम छम करे नचण लगी। चओ हरे राम। आ सुंदरी थी वई। भगवान ने कहा ना तुम सुंदरी हो कि नहीं? सर्वांग सुंदरी। हाणे उहा बि जिद करण लगी असांजे घर हलो। भगवान उनखे बि चयो पोइ ईंदासीं। चओ हरे राम।